जिसके सिर ऊपर तू स्वामी, सो दुख कैसा पावे राम। जिसके सिर ऊपर तू स्वामी, सो दुख कैसा पावे राम। बोल न जाने माया मद माता, मरना चीत न आवे राम। मेरे राम राय तू संता का संत तेरे तेरे, तेरे सेवक को भौ किछ नाही, जम नहीं आवे मेरे। तेरे सेवक को भौ कुछ नहीं, जम नहीं आवे नेरे। मेरे राम राय तू संता का संत तेरे तेरे। जो तेरे रंग राते स्वामी, तिनका जन्म मरण दुख नासा। तेरी बख्श न मेटे कोई, सतगुरु का दिलासारा। नाम ध्यान सुख फल पाइन, आठ पहर आराधे राम। तेरी शरण तेरे भरवासे, पंच दुष्ट ले साधे राम। मेरे राम राय तू संता का संत तेरे तेरे, तेरे सेवक को भौ किछ नाही, जम नहीं आवे नेरे। तेरे सेवक को भौ कुछ नहीं, जम नहीं आवे नेरे। मेरे राम राय तू संता का संत तेरे तेरे। ज्ञान ध्यान किछ कर्म न जाना,
सार न जाना तेरी राह। ज्ञान ध्यान किछ कर्म न जाना, सार न जाना तेरी राह। कॾहिं कॾहिं ॾाढी नंढी सी घटना बि असांखे ॾाढो गहरो ज्ञान ॾेई वेंदी आहे। ध्यानु ॾिजो, हिकिड़ो सेवक आयो ऐं उहो गुरुजीअ खे चवणु लॻो अची करे, गुरुजी मूंखे ज्ञान ॾियो, विद्या ॾियो, इल्मु ॾियो, अकुल ॾियो, मूंखे सम्झ ॾियो, मां गहरो ज्ञान थो पाइणु चाहियां, ऐं उनजो कोई तरीक़ो ॿुधायो। सतगुरु चवणु लॻा, प्यारा राम राम कर, राम जो नाम जप, राम सिमर इह तेरे काजरे। चई हाँ राम नाम, ओहो ये तो जॾहिं खां पैदा थियूं बजणा मिलंदा आहिनि त राम राम। गुरु जी तव्हां बि अंधेर था कयो, काई वॾी ॻाल्हि ॿुधायो। चओ हरे राम ऊंची। गुरु जी चवनि था राम नाम खां ऊंची, शायदि हिनखे जानकारी न आहे। हा गुरु जी मूंखे ज्ञान खपे, मूंखे गहरो ज्ञान ॾियो। त समय लॻंदे, समय अथई? हा मूंखे समय आहे, मां ॾींदुमि। कई साल लॻी वेंदा? हा गुरु जी मां तयारु आहियां। पढ़ाई शुरू थी वई। गुरु जी वटि रोज़ अचे, 4-5 कलाक वेही करे पढ़े। धीरे धीरे गुरुजन वेद पढ़ाया, शास्त्र पढ़ाया, उपनिषद पढ़ाया। ज्ञान ॾींदे ॾींदे 15 साल गुज़रिया। घणा साल गुज़रिया? ध्यानु ॾिजो, तव्हांखे त 15 मिंट बि नथा लॻनि, ऐं 15 साल हुन अध्ययन कयो। ऐं 15 साल जॾहिं वेदनि शास्त्रनि जी लंबी चौड़ी पढ़ाई सम्झी करे वेठो, त 15 साल पूरा थिया त गुरुजीअ पुछियो त पुट हाणे ॿुधाए, तूं 15 सालनि में जेको ज्ञान पातो आहे, जेके तोखे कई वचन सम्झ में आया आहिनि, गहरो ज्ञान पातो अथई, तूं ॿुधाए अॼु उन्हनि जो सार छा आहे, निचोड़ छा आहे? सेवक चरणनि में किरी पियो, चवण लॻो गुरु जी इहो ई निष्कर्ष आहे कि राम जो भजन कर, आहा प्रभुअ जी भक्ति कर, प्रभुअ जी कथा ॿुध। बस बस रोअण लॻो, गुरु जी मां तव्हांजो अगरि वचन पालन कयां त अॼु 15 सालनि में मूंखे भॻवान मिली वञंदा, लेकिन मां अभिमान में अची करे ज्ञान जे पोयों पियुमि। तव्हांजे वचन जो पालन कयां, 15 साल मुंहिंजा वचन आहे, मूंखे क्षमा कयो। चओ हरे राम हरे राम। सुखमनीअ में इहे ई त 2 शयूं लिखियल आहिनि। कहिड़ियूं ॿुधायो? हिकिड़ो लिखियल आहे प्रभु का सिमरन, चओ न सभ ते कंहिंजी वाणी आहे? गुरु अर्जन देव महाराज जी। असां अगरि पंहिंजी ॻाल्हि चऊं त 2 कौड़ियुनि जी, लेकिन अगरि कृष्ण भॻवान जी वाणी आहे, राम जी जी, गुरु नानक देव जी, उहा त तव्हांखे स्वीकार करणी पवंदी। हाँ, प्रभु का सिमरन सब ते ऊंचा। ऐं ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे? सब ते उत्तम हर की कथा। सब ते उत्तम हर की कथा। बस ॿियो कुछ समझ में अचे न अचे, हिकिड़ी भगवान जी कथा पकड़े वठो, रोज कथा ॿुधो। हाणे त मीडिया में बि सुविधा थी वई आहे, जंहिं संत जो नालो लिखो उन जी कथा अची वेंदी। राम जी जी कथा ॿुधो, असली 18,000 श्लोक बि तव्हांजा यूट्यूब में अची विया आहिनि। रामायण में, गीता में त असां सरल करे सिंधी भाषा में गीता विधी आहे यूट्यूब में, तव्हां लिखो अची वेंदव सिंधी भाषा में भगवत गीता। चओ हरे राम। अञा छा खपे असांखे? गुरु नानक देव महाराज जन पहिरियों वर्णन कयो आहे, सुनिए सिद्ध पीर सुरनाथ, सुनिए धरत धवल आकाश, सुनिए ईसर वर्मा इंद, सुनिए मुखसाला हनुमंद, सुनिए सत संतोख ज्ञान, सुनिए 68 का स्नान। कथा ॿुधण सां 68 तीर्थनि जो स्नान हिते वेठे वेठे थींदो आहे, कीर्तन करण सां। गुरु नानक देव जा वचन आहिनि। सुनिए सरा गुणा के गाह, सुनिए सेख पीर पात साह। आकाश मुट्ठी में अची वेंदो आहे अगरि कोई भगवान जो नाम पकड़े, कीर्तन पकड़े। सर्व बैकुंठ मुक्ति मोख पाए, एक निमख हरि के गुण गाए। गाए त ॾिसो गुण जा, ईअं पतो न पवंदो आहे, स्वाद न ईंदो आहे। राम नाम अति मीठा है बेशक, पर कोई गा के देख ले। आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। हरे राम हरे राम। 2 ॻाल्हियूं पकड़े वठो, सरलता सां मोक्ष पाइणो अथव। हिकिड़ी भगवान जी कथा ॿुधंदा रहो, ॿियो उन जा गुण गाईंदा रहो, सत्संग कंदा रहो। हरे कृष्ण हरे कृष्ण। ज्ञान ध्यान किछ कर्म न जाना, सार न जाना तेरी राह।
सब ते वड़ा सतगुरु नानक जिन कल राखी मेरी राम। मेरे राम राय तू संता का संत तेरे 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 सेवक को भौ किछ नाही जम नहीं आवे मेरे। तेरे से भौ कुछ नाही जम नहीं आवे नेरे। मेरे राम राय तू संता का संत तेरे तेरे संत तेरे तेरे संत तेरे तेरे। बोल गुरु नानक देव की जय। अहिड़ी महिमा है, अद्भुत महिमा। चौ हरे राम। अधिकतर सत्संग